पिरियालो मां के ख़बर ॾींदा हलूं। महमद उमर भुट्टो जे रिपोर्ट मुताबिक़ पिरियालो में कुछ ॾींहं अॻु नुहाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिंजे निबेरे लाइ नुहाणी बिरादरीअ जे मौजूदु शख़्सियत वॾेरो हाजी मोमिन नुहाणी फर्ज़ंद सनाउल्लाह नुहाणी पिरियालो पहुची रिहाइशगाह ते पहुची संदसि ॿिन्ही धुरनि सिद्दीक़ नुहाणी ऐं महमद यासीन नुहाणीअ खे घुराए संदन खीर खंड करे भाकुर पाराया। उन मौक़े ते नुहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर इनायतुल्लाह नुहाणी पारां संदसि बिरादरीअ ऐं शहर जे कुझु मसइलनि खां आगाह कयो, जॾहिं त वॾेरे मोमिन नुहाणी पारां मसइलनि जे हल करण जो यकीन ॾियारियो ऐं चयो त नुहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन नौजवान तंज़ीम सां हमेशह गॾु आहिनि। उन मौक़े ते नुहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर इनायतुल्लाह नुहाणी, जनरल सेक्रेटरी अलादीनो नुहाणी ऐं ॿिया नुहाणी बिरादरीअ जा माण्हू पिणु मौजूदु ऐं आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। पिरियालो रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो। पिरियालो प्रीमियर लीग सीज़न 1 जी क्रिकेट लग टूर्नामेंट मुनक़द कई वई। हिन लीग में ज़िले खैरपुर जे मशहूर रांदीगरनि में पीर गोट वॾा माशियो कोट पुल पिरियालो गाड़ी मोरी शाहिलदाणी ऐं बबड़लो जी क्रिकेट रांदीगरनि ऐं शौक़ीननि हिस्सो वरितो। पिरियालो प्रीमियर लीग में शामिल टीमूं ऐं कैप्टननि नाला पिरियालो अल मखदूम कैप्टन उबैदुल्ला पिरियालो ऐं फाइटर कैप्टन सफ़ीउल्लाह पिरियालो लायंस कैप्टन नसरुल्लाह किंग्स कैप्टन जहांगीर आहिनि। कैप्टन आरिफ सेक्सर कैप्टन सिराज। पिरियालो प्रीमियर लीग सीज़न 1 जो इफ़्तिताही मैच अल मखदूम ऐं पिरियालो लायंस जे विच में थियो। अल मखदूम पहिरियां बैटिंग कंदे मुख़ालिफ़ टीम खे मुक़ररा 9 ओवरनि में 170 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। जवाब में पिरियालो लायंस जी टीम सिर्फ़ 90 रन्स ठाहे सघी। पिरियालो प्रीमियर लीग सीज़न 1 इफ़्तिताह जो महिमान ख़ासि पिरियालो टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुम्मन शाह ऐं इलाइक़े जे मौजूदु शख़्सियतनि में काउंसलर सईदुल्लाह बलोच, आसिफ बलोच, इनायतुल्लाह बुलेदी ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत कई ऐं पिरियालो शहर जे भरपासे जे नौजवाननि समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं कुंड कुड़छ मां आयल महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। पिरियालो प्रीमियर लीग जा ऑर्गेनाइज़र सफ़ीउल्लाह बलोच, अब्दुल रऊफ़, नसरुल्लाह, जहांगीर बलोच। दादू मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP दादू शबीर अहमद सेठार जी हिदायतुनि ते ज़िले अंदरि रूपोश इश्तिहारी एक्टिव ॾोहारियुनि समेत मंशात ऐं गुटखो विकिणंदड़नि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जारी आहे। उन ॾस में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि रुकन कक्कड़ दादू A सेक्शन, B सेक्शन, मेहड़ A सेक्शन, B सेक्शन, खुदा आबाद, कैन शाह, जोही, मखदूम बिलाल, शाह पंजू, नव गोठो, मूंदर, थरड़ी, जादू शहीद, रांधण फुलजी स्टेशन ऐं माडो जे हदनि में छापनि ऐं सर्च ऑपरेशन दौरान 30 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन वटां 4 पिस्टल गोलियूं ऐं 5 किलो खां वधीक चर्स ऐं 43 पैकेट गुटखा सोपारियूं हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार ॾोहारियुनि में दादन चांडियो, मुमताज़ मल्ला, मोर लाखीर, अमीर खुश्क, वाजिद जतोई, गाज़ी खान चांडियो, रमज़ान जलबानी, मुमताज़ उर्फ मिर्चू ब्रहमानी, वाहिद बख्श चांडियो, रियाज़ चांडियो, मुस्तफ़ा उर्फ राणू शाहानी, ज़ाहिद लुंडो, सरवर मस्तोई, गुलज़ार बाहुटो, ताज मोहम्मद सोलंगी, अल्ताफ़ जावरी, अलीगौर खुश्क, शाहिद डेरो, लियाकत सियाल, बख्शल लिगारी, परियल लिगारी, जुम्मन उर्फ जानी सोलंगी, कासिम चांडियो, मंशात डीलर, निसार अबड़ो, असदुल्ला अबड़ो, बाबर सांद, सालियो काबूरो, रमज़ान सादिक पहल, सलीम रज़ा विंग्स, लियाकत सोजर, नेमतुल्लाह खुश्क शामिल आहिनि, जॾहिं त केतिरनि ई संगीन केसनि में मुलविस आदि ॾोहारी नदीम सोलंगी पाण खे सरेंडर कंदे मेहड़ पुलिस वटि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। शिकारपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स जी इंटेलिजेंस बेस ते इतलाह मिलण ते गॾियल टारगेट ऑपरेशन SHO समेत 5 पुलिस एहलकार बाहिफ़ाज़त बाज़ियाब हथियार बि हथ। 6 ॾींहं पहिरियां थाने कोट शाहू ते ॾोहारियुनि हमलो करे SHO समेत 5 पुलिस एहलकारनि खे हथियारनि समेत अगवा करे विया हुआ। पुलिस एहलकारनि जे अगवा जो DIG लारकानो जावेद सुहारो जसकानी नोटिस वरितो हुयो। SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ऐं पाक रेंजर्स बरवक़्त कचे जे इलाइक़े में पहुची ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो। पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबीअ जे लाइ DIG लारकानो जावेद जसकानी सुहारो जी क़यादत में SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई जी ज़ेरे निगरानीअ में अब्दुल हक बडानी जतोईअ जे ठिकाननि ते इंटेलिजेंस बुनियादनि ते टारगेट ऑपरेशन कयो वियो। इंटेलिजेंस बेस ते टारगेट ऑपरेशन जे दौरान SHO समेत 5 पुलिस एहलकारनि खे सरकारी हथियारनि समेत बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। DIG लारकानो बाज़ियाब थियलनि में SHO महबूब विरोही, वॾो मुंशी नसीम गोपाऊं, कांस्टेबल जान मोहम्मद, कांस्टेबल अयाज़ कुंबर ऐं SHO जो पुटु मोहम्मद अली शामिल आहिनि। टारगेट ऑपरेशन में रेंजर्स ऐं पुलिस जो DSP सिटी यार मोहम्मद रिंद ऐं DSP लखी गुलाम शाह
सगीर मुगेरी समेत एसएचओज़ बहादुरीअ सां हिसो वरितो। ॾुआरी पंहिंजे बुज़दिल कार्रवाइनि जे ज़रिए पुलिस खां बची नथा सघनि। ॻोल्हे हर ॾुआरी जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। DIG लारकाणो।